हिते इंतहाई अफ़सोसनाक ख़बर नाज़रीन अवां खे ॾींदायूं त जिना अस्पताल जी अॻूणी डायरेक्टर सिमी जमाली लाड़ाणो करे वई आहे। डॉक्टर सिमी जमाली जी जनाज़े निमाज़ जो ऐलान बाद में कयो वेंदो। जिना अस्पताल जी अॻूणी डायरेक्टर सिमी जमाली लाड़ाणो करे वई आहे। डॉक्टर सिमी जमाली जी जनाज़े निमाज़ जो ऐलान बाद में कयो वेंदो। ही इंतहाई अफ़सोसनाक ख़बर खां आगाही ॾियूं पिया त जिना अस्पताल जी अॻूणी डायरेक्टर सिमी जमाली लाड़ाणो करे वई। डॉक्टर सिमी जमाली जी जनाज़े निमाज़ जो ऐलान ॿुधाए पियो वञे त बाद में जिना अस्पताल जी अॻूणी डायरेक्टर सिमी जमाली लाड़ाणो करे वई आहे। डॉक्टर सिमी जी जनाज़े निमाज़ जो ऐलान बाद में कयो वेंदो। जिना अस्पताल जी अॻूणी डायरेक्टर सिमी जमाली लाड़ाणो करे वई आहे। डॉक्टर सिमी जमाली जी जनाज़े निमाज़ जो ऐलान बाद में कयो वेंदो। डॉक्टर सिमी जमाली जी फैमिली चयो वियो आहे त जनाज़े निमाज़ जो ऐलान कुछ बाद में कयो। जिना अस्पताल जी अॻूणी डायरेक्टर सिमी जमाली लाड़ाणो करे वई आहे। डॉक्टर सिमी जमाली जी जनाज़े निमाज़ जो ऐलान बाद में कयो वेंदो। हीअ इंतहाई अफ़सोसनाक ख़बर खां अवां खे आगाही ॾियूं पिया त जिना अस्पताल जी अॻूणी डायरेक्टर सिमी जमाली लाड़ाणो करे वई आहे। डॉक्टर सिमी जमालीअ जी जनाज़े निमाज़ जो ऐलान बाद में कयो वेंदो। जिना अस्पताल जी अॻूणी डायरेक्टर सिमी जमाली लाड़ाणो करे वई आहे। इंतहाई अफ़सोसनाक ख़बर खां अवां खे आगाही ॾियूं पिया। डॉक्टर सिमी जमाली जी फैमिली तरफ़ां चयो वियो आहे त जनाज़े निमाज़ जो ऐलान बाद में कयो वेंदो। जिना अस्पताल जी अॻूणी डायरेक्टर सिमी जमाली लाड़ाणो करे वई आहे। डॉक्टर सिमी जमाली जी जनाज़े निमाज़ जो ऐलान बाद में कयो वेंदो। इंतहाई अफ़सोसनाक ख़बर खां अवां खे अपडेट कयूं पिया। जिना अस्पताल जी अॻूणी डायरेक्टर सिमी जमाली लाड़ाणो करे वई आहे। डॉक्टर सिमी जमाली जी जनाज़े निमाज़ जो ऐलान बाद में कयो वेंदो। जिना अस्पताल जी अॻूणी डायरेक्टर सिमी जमाली लाड़ाणो करे वई आहे। डॉक्टर सिमी जमाली जी जनाज़े निमाज़ जो ऐलान बाद में कयो वेंदो।